सिंध तरक्की पसंद पार्टी पारां सिंध में आयल बोर्ड की तबाहकारियुनि खां शदीद तरीन मुतासिर थियल शहर खैरपुर नाथन शाह में बोर्ड मुतासिर की ज़िंदगी की बहाली कॉन्फ्रेंस कोठाई वई। कॉन्फ्रेंस की सदारत सिंध तरक्की पसंद पार्टी के अगवान गुलजार सूमरू कई, जॾहिं त ॿिनि पार्टियुनि के क़ौमी अगवाननि, शाइरनि, अदीबनि और समाजी अगवाननि कॉन्फ्रेंस में वॾे अंग में शिरकत कई। STP अगवान गुलजार सूमरू जो चवण हो तो सिंध हुकूमत की हुक्मरान जमात हथ से सिंध के बरसाती पानी से बोड़ियो है और रिलीफ के कमन में पंहिंजनि खे नवाजियो। बोर्ड दौरान हुकूमती धुर से लागापियल बाअसर माण्हुनि खे पंहिंजा नवाजी तहत रिलीफ दिनो वियो, जॾहिं त माण्हू बेयारो मददगार वेठा आहिनि। सिंध हुकूमत इंसान दुश्मनी और सिंध दुश्मनी जो कुधो कम कयो आहे ऐं इहो साबित कयो आहे त हुक्मरान जमात वडेरनि जी पार्टी आहे। ही अवाम दुश्मन ऐं सिंध दुश्मन पाण पंहिंजे अमल मां हुननि खे कहिड़ो फ़ाइदो, हुननि जो इहो ई फ़ाइदो रहियो आहे त हुननि इक़्तिदार जेको हासिल कयो आहे, इक़्तिदार हासिल करण जो बुनियादी जेको हुननि जो मक़सदु रहियो आहे, पंहिंजे इन क्लास जो, पंहिंजे इन तबिके जो ही जागीरदार शाही जी नुमाइंदा पार्टी रही। ही पार्टी उन्हनि माण्हुनि जी रही आहे जिन पंहिंजो सिंध ते सदन खां वठी कई राज कयो, त उन पंहिंजे राज खे बरक़रार रखण जे लाइ उन्हनि खे माना ख़बर आहे त असीं एस्टेब्लिशमेंट जी आशीर्वाद खां माना सवाइ पंहिंजो सिंध ते असीं पंहिंजो ई राज मता कायम न थी सघूं। कॉन्फ्रेंस में शरीक माण्हू जो चवण हो तो PP हुकूमत 2010 वारी महाबोर्ड में कुछ भी न सिखियो और इन बोर्ड अचण के बावजूद सिंध के तरक्की लाइ का भी रिथाबंदी न कई वई और बोर्ड का बचाव लाइ तय थियल आलमी उसूलन ते भी को अमल न कयो वयो।